खबरनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल करासी सेवण शरीफ मां हजरत कलंदर लाल शाहबाज जो सालानो उर्स अकीदत एहतराम सां जारी है। उर्स मुबारक जी आखिरी ॾींहं वारी सरकारी तकरीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु शिरकत कई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे सेवण शरीफ मां वेन न्यूज़ जो रिपोर्टर निज़ामुद्दीन। जी निज़ामुद्दीन, तफ़सील आगाह कयो। इन वक्त असां मौजूद आहियूं सेवण शरीफ में, जिते सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शाहबाज जो 3 रोज़ 3 ॾींहंनि जो 774 सालियानो उर्स मुबारक हलंदड़ आहे, जंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हिते सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शाहबाज जे पहिरें ॾींहं ते इफ़्तिताह जॾहिं त गवर्नर सिंध कंदो। हिन दफ़े गवर्नर सिंध न पहुची सघो, जिते औक़ाफ़ जे वज़ीर रियाज़ हुसैन शिराज़ी शाह जिन खां ही इफ़्तिताह करायो। उन सां गॾोगॾु उन ॾींहुं बि पहिरीं ॾींहुं हिते कुंड पूरे मुल्क बल्कि पूरे दुनिया जा कुंड कुर्छ मां हिते ज़ाइरीन शहर में पहुची चुका आहिनि। तक़रीबन 30 लख खां मथे 40 लखनि जे अंदरि ताईं हिते सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शाहबाज जा पंधेड़ा पहुता आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां, हिते सक़ाफ़ती प्रोग्राम बि हलंदड़ आहे, हिते सुखड़नि जी कचहरी बि हलंदड़ हुई, हिते शाइर पिरोलियूं, उन्हनि सां गॾोगॾु कुझु मशहूरु फ़नकार बि हुआ। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां त हिते पूरे दुनिया मां मल पहलवान बि पहुचंदा आहिनि, जेके पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। जॾहिं त अॼु मेले जो उर्स मुबारक जो आख़िरी ॾींहुं आहे। अॼु सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शाहबाज ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पिणु पहुतो, जंहिं सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शाहबाज जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं मुल्क ऐं सूबे सिंध जी सलामतीअ लाइ दुआ घुरी। उन सां गॾोगॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इहो चयो त असांखे जॾहिं इस्लामाबाद में इमाम बारगाह में धमाको थियो त सिक्योरिटी असांजी सख़्तु करणी पई, छाकाणि त ख़दशा पैदा थी विया जेको आहे सिंध में। उन हवाले सां वज़ीर आला सिंध इहो ॿुधायो त सेवण शरीफ में असां तमामु सिक्योरिटी उर्स मुबारक ते सख़्तु कई। उन सां गॾोगॾु वज़ीर आला सिंध इहो बि ॿुधायो त सेवण में जेको मेगा प्रोजेक्ट असां काफ़ी ॾिना आहिनि, पर अञा ॾियण जी असां ख़्वाहिश कयूं था। उन सां गॾोगॾु वज़ीर आला सिंध जर्नलिस्ट जे हिसाब सां इहो बि ॿुधायो त जर्नलिस्ट जेकॾहिं पाण एथेनिक हूंदा आहिनि, जेको आहे पाण जेकॾहिं स्टार न फैलाईंदा ख़बरुनि जे करे, त उन्हनि जे मथां हरू भरू को बि केस दाख़िल करणु या उन्हनि खे त सिक्योरिटी जो जेको आहे तहफ़ुज़ उहो असां पीपल्स पार्टी मां ॾेई रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु राति जो कलंदर लाल शाहबाज जे ही सक़ाफ़ती प्रोग्राम में हिते वज़ीर आला सिंध बि शिरकत कंदो ऐं हिते पूरे सिंध जा बल्कि पूरे पाकिस्तान जा मशहूरु फ़नकार पंहिंजे जेको आहे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। उन सां गॾोगॾु हिते मल पहलवाननि में तमामु घणा हिते जेके पहिरें जोड़, ॿियो जोड़, टे जोड़ जा इनाम ॾिना वेंदा। उन सां गॾु हिते मल पहलवाननि खे सिंधी अजरक ऐं टोपियूं पाराईंदियूं, जेके पहिरें ऐं ॿिए नंबर ते जा जोड़ हूंदा। उन सां गॾु हिते मुख़्तलिफ़ शहरनि में हर जाइ ते कुंड कुर्छ ते दम मस्त कलंदर जा नारा ऐं सदाऊं बुलंद रहनि पियूं। हिते मां वधीक इहो ॿुधायां त हिन वक़्तु असीं दरगाह में मौजूदु आहियूं। दरगाह में हिते जेब कतरनि जो आज़ार तमामु घणो आहे। तक़रीबन हिते दरगाह जे अंदरि 10,000 माण्हुनि खां मोबाइलूं, पर्स, उहे बि सिक्योरिटी तमामु घणी हूंदे बि उन्हनि जा कढिया विया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु DSP सेवण ऐं ॿी पुलिस कुझु जेब कतरा बि राति गिरफ़्तार कया, जिन खे केस दाख़िल करे उन्हनि खे लाकअप कयो ऐं उन्हनि जे हथां कुझु मोबाइलूं ऐं पर्स बि उहे हथु कयो आहे। वधीक मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिते अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं आख़िरी ॾींहं ते सभई हितां जा औलिया इकराम ऐं हज़रत कलंदर लाल शाहबाज जे दुआनि सां फेरनि सां ही अॼोको ॾींहुं बि पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदो। जी।